لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله وقال النبي صلى الله تعالى عليه وسلم لا تدخلوا الجنة حتى تؤمنوا ولا تؤمنون حتى تحابوا. مختصر اندر صدا کا بعد عزیز دوستو، جہیں مذہب جہیں دین اسلام تے اساں ہنجر ہلوں پیا، جہیں مذہب تے اسی قائم آہوں، انہیں دین جا انہیں مذہب جا ب جز آئیں. یہ دین بن طریقن سا ورہائل ہے. پہریوں طریقو اگر ان بنی طریقن کے اساں وٹھندا سی، این بنی طریقن کے اساں چمڑی ویندا سی، ہمیش بھی ان بنی طریقن تے اگر اسی اختیار کندا سی تے کامیاب تھی ویندا سی. اگر ان بنی طریقن مجا کے ہکڑے طریقے کے چھڈیو سی تے ناکام تھیندا. وہ طریقہ کیڑا ہے؟ ہکڑو طریقو تو حقوق اللہ، یعنی اللہ جا جے حق آئین اسانے متا لازم ہے تو اسی اللہ رب العالمین جی اکیلے اللہ جی عبادت کیوں، کنکھے شریک نہ کیوں. اے بیو جو اسانے متا حق ہے وہ ہے حقوق العباد، بانن جا حق. یقین جانو اگر ان بنی طریقن مجا کو ہکڑو طریقو اسا چھڈے ڈنو تو یقین جانو ڈاڈا نقصان وارا خسارے وارا بن جی ویندا. نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جی صحیح بخاری میں حدیث موجود ہے. نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن فرمایا قیامت جی میدان محشر میں جن مل اعمال نامہ توڑیا ویندا، جیڑی مل جنتی جنت میں داخل تھیण وارا ہوندا، جہنمی جہنم میں داخل تھیندا. اوڈی مل اللہ رب العالمین فرشتن کے حکم کندو ہن مجھے بانے کے جنت میں داخل کیو. او جن مل انہن کے جنت میں داخل کرن جلائے وٹھی ویندا، پٹھیاں کا آواز ایندو، عقلوں تھیندیوں پٹھیاں کا چون وارا چوندا یا اللہ ہن مکے دھک ہیو بلا وجہ، ہرو برو ہن دنیا میں مکے دھک ہیو، ہن مکے دنیا میں ہرو برو گار ڈنی، ہن مکے ایزایو، داہیں اچی ویندا اتھے پہنچی ویندا میدان محشر میں. سب داہوں کندا مکے ہن گار ڈنی، مجھو ہن حق کھادو، مجھے ہن زمین کھادی، مکے ہن گار ڈنی. اللہ رب العالمین چھا کندو وہ جو جیدو جنت جو فیصلو تھی ویو ہوئے انہیں جیکے بھی نیکیوں ہوجو سب نیکیوں انہیں ماں کھسے کرے انہیں داہن جے حوالے کئی ہوئی دی. کوئی بھی داہی باقی نہ کوئی طرح دا وہ اللہ رب العالمین پہنی قدرت سا کوئی جگہ داہن جا جگہ گناہ ہوتا وہ انہیں جنتی شخص دے کندھا میں کھانی چھتی. چمن جو مقصد یہ اگر اسی حقوق العباد اگر اسی حقوق اللہ اگر اسی پورا کلا سے اللہ جا اگر اسی پورا کرے تو چلو اے حقوق العباد میں اسا کبھی کوتا ہے کہ پاڑیارن کے رنجائیں، مائکن کے رنجائیں، دوستن احبابن کے رنجائیں. یاد رکھو اسا وڈا خسارے والا بندا. نبی کریم صلی اللہ علیہ وسلم نے صحابہ کرام رضوان اللہ تعالی علیہ اجمعین کے درس دینا دنوں پہ اور امام ارشاد فرمایا ہے صحابہ کی جماعت تنہیں پاہ میں رحم دل بن جیو، ایک بیجا ساتھی بن جیو، تنہیں مسلمان تنہیں سب جیکے بھی کلمہ پڑھنے والا ہے سب جا سب پانے میں بھائی رہا ہے، تنہیں پانے میں متفق بن جیو. نکی تمہاں پہنجن بھائرن تے پہنجن مسلمان بھائرن تے ظلم کیو، نکی ظلم کرن دیو. تمہیں پہن مسلمان بھائرن کی مدد
ہر وقت تمہیں ان جو ساتھ ॾियो دنیا میں कंहिं शइ जी उन्हनि खे ज़रूरत हुजे उन्हनि जी तव्हां मदद कयो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजी मदद कंदो ऐं हुननि ते जेके तकलीफ़ूं के हुजनि त उन जूं तकलीफ़ूं दूर कयो अल्लाह रब्बुल आलमीन मैदान महशर में तव्हांजूं तकलीफ़ूं दूर कंदो ऐं तव्हां दुनिया में पंहिंजनि भाइरनि जेके ऐब थियनि था उन्हनि ऐबनि खे ढकियो अल्लाह रब्बुल आलमीन मैदान महशर में तव्हांजा ऐब ढकींदो तव्हांजा गुनाह ढकींदो असां ते लाज़िम आहे त असीं बि पंहिंजे मुस्लमान भाइरनि सां मुहबत कयूं उन्हनि सां खिली ॻाल्हायूं खीकारे जवाब ॾियूं न कि असीं पंहिंजनि भाइरनि जी गिला ग़ैबत कयूं न कि दिलि में कीनो बुग़्ज़ हसद साड़ रखूं तव्हीं सहाबा जा मिसाल वठी ॾिसो केतिरा रहमदिल हुया पाण में केतिरियूं मुहबतूं हुयूं सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जिन जो फर्ज़ंद सैयदना हसन रज़ी अल्लाह ताला असांजे माशरे जे अंदरि कुझु अहिड़ा बदबख़्त आहिनि जेके चवनि था अबू बकर ऐं अली रज़ी अल्लाह ताला पाण में दुश्मन हुया वग़ैरह वग़ैरह खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि हालांकि उन्हनि जाइलनि खे कहिड़ी ख़बर त हुननि में पाण में मुहबतूं केतिरियूं हुयूं सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जो फर्ज़ंद हुयो हसन रज़ी अल्लाह ताला अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला सैयदना हसन रज़ी अल्लाह ताला खे पंहिंजे कुल्हे ते खयो ऐं पुछणु चाहियां थो छा असां पंहिंजे दुश्मन जे ॿार खे पंहिंजे कुल्हे ते खणंदासीं हरगिज़ न बल्कि असांजे साम्हूं ईंदो त घटि वधि ॻाल्हाए चमा खणींदा हकिरे छॾींदो त भॼाए छॾींदासीं भला अबू बकर ऐं अली रज़ी अल्लाह पाण दुश्मन कीअं था थी सघनि जिन में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला हसन रज़ी अल्लाह ताला खे पंहिंजे कुल्हनि ते खयो ऐं चवणु लॻो अली रज़ी अल्लाह ताला साम्हूं बीठा हुया उन्हनि खे चवणु लॻो हीअ हसन रज़ी अल्लाह ताला मुहान में बिल्कुलु हूबहू पंहिंजे नाले ते वियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं ओॾी महिल अली रज़ी अल्लाह ताला खिलणु लॻो चवण जो मक़सदु इहो त अबू बकर ऐं अली जे विच में जेका मुहबत हुई तव्हीं इन मां अंदाज़ो लॻाए सघो था अली जो फर्ज़ंद अबू बकर पंहिंजे कुल्हे ते खयो इल्ला माशाअल्लाह मगर तक़रीबन असांजे माशरे जे अंदरि असां कंहिंजे बंदे खे पंहिंजे कुल्हे ते खणंदासीं इल्ला माशाअल्लाह चंद के माण्हू हुजनि त ॿी ॻाल्हि न त हर भरू कंहिंजे ॿार खे असीं पंहिंजे कच्छ में बि कोन खणंदासीं ऐं सहाबा ॿिनि जा तव्हां खोड़ सारा मिसाल वठी ॾिसो ऐं यादि रखी छॾियो मुस्लमानो सही मुस्लिम जे अंदरि रवायत मौजूद आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स हुकूकुल इबाद पूरा करे थो अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे थो सही नमूने सां सही तरीक़े सां बहितरीन अंदाज़ में हुकूकुल पूरा करे थो अल्लाह जी इबादत पूरी करे थो यादि रखी छॾियो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स हुकूकुल्लाह पूरा करे थो अल्लाह जा हक़ पूरा करे थो अल्लाह रब्बुल आलमीन मैदान महशर में ॿ अहिड़ा गुनाह आहिनि कबीरा जेके कॾहिं बि माफ़ कोन कंदो भले उन इंसान हुकूकुल्लाह पूरा कया हुजनि अल्लाह जा हक़ पूरा कया हुजनि उहे ॿ गुनाह कहिड़ा आहिनि हिकिड़ो शिर्क ऐं ॿियो हुकूकुल इबाद में कोताही यानी असां अगरि शिर्क कयो अल्लाह जी इबादत में ॿिए कंहिंखे शरीक कयोसीं त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़तअन माफ़ न कंदो अगरि दुनिया में पंहिंजी हयाती में असां तौबा इस्तग़फ़ार करे छॾियूं त ॿी ॻाल्हि आहे अगर असांजी मौत थी वई शिरक जी हालत में त अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ कोन कंदो जहन्नम में असांखे फ़रिश्ता ऊंधे मुंहुं दाख़िल कंदा ऐं ॿियो गुनाह कबीरा हुकूकुल इबाद में कोताही अगर मैदान महशर में को दाही अची बीह रहियो भले असांजूं नेकियूं उहद जबल जेतिरियूं छो न हुजनि हिकिड़ो बि दाही आयो एतिरो दफ़ो चई या अल्लाह हिन मूंखे बिला वजह मूंखे गार ॾिनी बिला वजह मूंखे धकई असांजूं सभु जूं सभु नेकियूं उन्हनि दाहिनि खे ॾिनियूं वेंदियूं उन्हनि दाहिनि जा गुनाह असांजे कंध में लॻंदा आहिनि असांजो ठिकानो जहन्नम जो चवण जो मक़सदु इहो अल्लाह रब्बुल आलमीन शिरक ऐं हुकूकुल इबाद कॾहिं बि माफ़ कोन कंदो असांजे मथां लाज़िम आहे हक़ आहे मर्द हुजे चाहे औरत हुजे असांजे मथां लाज़िम आहे त असीं हिक ॿिए सां खिली ॻाल्हायूं खिली मुस्कुराए करे ॻाल्हायूं मुहबतूं
قائم رکھوں نہ کہ ایسا ہے کہ میری غلا غیبت دل میں ساڑ حسد بغض رکھوں. صحابہ یا کیا مثال تھا کھوڑ سارا وٹی ॾिसो. سیدنا سعد رضی اللہ تعالیٰ ऐं سیدنا عبد الرحمن رضی اللہ تعالیٰ ॿिन्ही जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुलह करायो. ॿिन्ही जी दोस्ती थी वई, केतिरी गहरी दोस्ती थी वई, एतिरी त गहरी दोस्ती थी वई जो حدیث کے کتاب سنن ابی داؤد کے اندر واقع موجود ہے. عبد الرحمن ऐं سعد رضی اللہ عنہ एतिरा त गहरा दोस्त बणिजी विया. सैद रज़ी अल्लाह ताला थोरो माल मता वारो हुयो, थोरो पैसे ॾोकर में थोरो अमीर हुयो, अल्लाह ताला हुनखे नवाज़ियो हुयो. सैद रज़ी अल्लाह ताला अब्दुर रहमान खे चयो, ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, मूं ॾे जेको माल मता आहे, मूं ॾे जेको पैसो ॾोकर आहे, दौलत आहे जेका, उहा अधु दौलत आउं तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां. मुंहिंजी अधु दौलत तूं खण. असीं पंहिंजे खीसे मां हलूं, अल्लाह जे नाम में 100 रुपया कढी करे कोन ॾींदा आहियूं. माशाअल्लाह अब्दुर रहमान सैद रज़ी अल्लाह ताला अब्दुर रहमान खे पंहिंजी अधु दौलत ॾिए थो ऐं उन जे बावजूदि वरी दौलत त ॾिए थो, वरी चवणु लॻो, ए अब्दुर रहमान, मुंहिंजी अधु दौलत त तुंहिंजी आहे, पर मूं जूं 2 घर वारियूं आहिनि. उन ॿिन्हिनि घर वारियुनि मां तूं जेका घरवारी पसंदि कंदे ऐं उहा उन घरवारी खे तलाक ॾींदुसि, तूं उन घरवारी सां निकाह कंदा. चवण जो मक़सदु आहे केतिरी मुहबत हुई पाण में. अधु दौलत ॾेई छॾी, हिकिड़ी घरवारी खे तलाक ॾेई छॾी, उन सां अब्दुर रहमान शादी निकाह कयो. चवण जो मक़सदु इहो, इहे हुयूं मुहबतूं सहाबा जे विच में. केतिरे क़दर मुहबत कंदा हुआ, पंहिंजी जानूं क़ुर्बान करे छॾींदा हुआ, दौलतूं क़ुर्बान करे छॾींदा हुआ. अगरि असां पंहिंजूं जानूं ऐं दौलतूं क़ुर्बान नथा करे सघूं, घटि में घटि असां हिक ॿिए सां खिली थी करे ॻाल्हाए था सघूं था. दिलि में बुग़्ज़ कीनो ख़तमु करे इहे दिलि मां कढी था सघूं था. अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त शान अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिक ॿिए सां मुहबत कयूं. तो बेक़दा फरमाए खिली थी करे जवाब ॾियणी, तो बेक़दा फरमाए आमीन, सुम्मा आमीन व अमा अलैना.